दोस्तों, कंहिं ज़माने में राजा दलूराय जे ज़माने में बांभर वाह जे भर ते सान्या नाऊ नाले हिकु बांभण रहंदो हुयो। पाण में संदसि घरवारी जंहिंजो नालो मंदुर हुयो से ॿई औलाद लाइ सिकायल हुया। नेठि पीरीअ में खेनि हिकु न्याणी ॼाई जा सूंहं में चोॾीहं जे चंड खे बि वधीक हूंदी हुई, पर संदसि सितारे मां मालूम थियो त संदसि अंगु कंहिं मुस्लमान सां आड़ियल आहे। अहिड़ीअ शोहरत ऐं बदनामीअ खां पाण बचाइण लाइ नाऊअ ऐं संदसि नारीअ उन बेबहा मोतीअ खे वॾे अफ़सोस सां संदूक जे सिप में दर्ज करे दरिया जे दाख़िल कयो। संदूक लहरुनि में लुढ़ंदी कज़ा सां अची बंबोर जे भरिसां किनारे ते निकिती। उन ई शहर में मोहम्मद नाले हिकु धोबी रहंदो हुयो, जंहिंखे लाला बि करे छॾींदा हुया। संदसि हथ हेठि 500 कारीगर कमाईंदा हुआ ऐं चङी पूंजीअ वारो हुयो, पर वीचारे खे औलाद पटीअ कोन हुयो। जॾहिं कारीगरनि जी नज़र उन पेतीअ ते पई तॾहिं उनखे पाणीअ मां कढी पंहिंजे उस्ताद वटि खणी आया। धोबीअ संदूक खोले जान खणी ॾिसे त हिकु सदा बहार सुहिणो ॿारु मंझंदि सुतो पियो आहे। ॿार खे कढी पंहिंजी गोद लाथाईं ऐं मथसि नालो ससुई रखियाईं, जंहिंजी माना आहे चंड। संदसि ज़ाल ससुईअ खे घणे लाॾ कोॾ सां निपाइण लॻी। जॾहिं उमिरि रसीद थी तॾहिं संदसि नींहं जे नेज़नि केतिरनि न्याज़मंदनि जे दिलुनि खे घाए विधो। सभु माण्हू संदसि मोहणीअ मूरत ते मुफ़्तून थी पिया ऐं जेॾांहुं वेंदी हुई तेॾांहुं संदसि चंड जहिड़े मुंहं जे चौधारी कतीअ जे तारनि वांगुरु मेड़ करे बीहंदा हुआ। गाज़र जूं अखियूं बि ससुईअ खे ॾिसियो पियूं ठरंदियूं हुयूं ऐं हिन जे सुख ऐं आराम लाइ हर का कोशिशि कंदो हुयो। संदसि लाइ हिकु आलीशान महलात अॾायईं, जंहिंजे चौधारी हिकु वॾो बाग़ु रखायईं। ससुईअ उन बाग़ में पंहिंजे सहेलियुनि सां गॾिजी आतड़ में वेही कुंभंदी हुई। उन ज़माने में केच मकरान जा काफ़िला बंबोर जे शहर मां लंघी ठटे ऐं ॿियनि मुल्कनि ॾांहुं वापारु करण लाइ वेंदा हुया ऐं ससुईअ जी सूंहं जूं हाकूं ॿुधंदा वतंदा हुआ। नेठि किन वञी उहा ख़बर केच जे हाकिम आरीअ ॼाम जे पुटु पुन्हूअ खे सुणाई। ॿुधण शुरू त पुन्हूअ जी दिलि दीवानी थी पई ऐं हिकदमि वापारीअ जो वेस करे हिकु वॾो काफ़िलो संभराए मुश्क ऐं अंबर जा अंबार साण करे अची बंबोर में वारिद थियो। खतूरीअ ऐं ख़ुशबू सां सारो शहर वासिजी वियो। ससुईअ खे जॾहिं अहिड़ी सुरहे साथ जे अचण जी ख़बर पई तॾहिं अतुर सोधण जे इरादे सां हार सींगार करे सहेलियुनि समेत पुन्हूअ जी मंज़िल ते वई। ससुईअ जी सूरत ॾिसी पुन्हूअ जो हींअरो हेकारी हथनि मां छिनाए वियो। होॾां वरी ससुईअ खे बि पुन्हूअ जी पेशानी पसण शर्त प्रीत जो पेच पइजी वियो। जीअं रमज़ान कुभर चयो आहे त चारई एन छुपी विया ऐं ॻुझीअ रमज़ ॻता। ससुईअ नेठि पंहिंजे अंदर जो आवाज़ु हिकु सखीअ सां ओरियो, जंहिंखे मिंथ कयईं त का बि तजवीज़ वेढ़ाए अबी रखी वेही रेबी मुंहिंजो पुन्हूअ सां संग कराए। सहेलीअ वञी धोबीअ सां ॻाल्हि कई ऐं पुन्हूअ जी शराफ़त ऐं दौलतमंदीअ जी साराह कई, पर धोबीअ इनकार कयो ऐं चयईं त हिकिड़ो त पुन्हू परदेसी आहे ऐं ॿियो त असांजी ज़ात जो नाहे। पर सखीअ खेसि पक ॾिनी त पुन्हू पिणु ज़ात जो गाज़िर आहे ऐं चयईंसि जेकॾहिं वेसा नथो अचे त खेसि आज़माए ॾिस। खटीअ उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ पुन्हूअ खे घर आणे आज़माइश वठण लाइ हिन खे चयईं त हिकु खेप धोई अचु। पुन्हूअ जा नाज़ुक हथ फरहे ते कपिड़नि सटींदे लिफ़ूं थी विया। नेठि कपिड़नि खे चीरे फाड़े अची खटीअ जे घर निकितो मलूल थी कुंड में वेही रहियो। ससुईअ खेसि दिलदारी ॾेई चयो त भोलो नाहे, हाणे छा कर जो हर हिकु फाटल कपिड़े जे तह में हिकु सोनी मुहर विझी छॾ, त पोइ किथां बि शिकायत कान ईंदी। पुन्हूअ ईअं करे कपिड़ा मालिकनि खे पहुचाए आयो ऐं कंहिं वटां बि धोबीअ खे का दाह कान रसी। हाणे धोबीअ खे तसली थी, जंहिं खेसि ससुईअ जो संग ॾियणु क़बूलियो। उन जे विच में हिकु पाड़े में रहंदड़ सोनारनि जी दिलि पुन्हूअ ते सिरकी वई, जंहिं पंहिंजी तम पूरी करण लाइ ससुईअ जे सत जे बरख़िलाफ़ वञी पुन्हूअ जा कन भरिया। उन्हनि ॾींहंनि में रवाजु हूंदो हो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ते को ठिकर भॼंदो हो त उनखे पंहिंजी सचाईअ साबित करण लाइ बाहि जे मच मां लंघिणो पवंदो हुयो। पुन्हूअ बि ससुईअ खे पाण मोकिलण लाइ उन परख मां पार लंघण वास्ते इशारो कयो।
ससुईअ जा सोन वांगुरु सची हुई सा उन जे बाहि मां पाण अॻे खां बि उजरी थी निकिती। आख़िर वॾे तजमल ऐं तोमान सां हिननि ॿिन्ही आशिकनि जी शादी मल्हाई वई। पोइ धोबीअ पुनूअ खां जंडो पाड़ो लिखाए वरितो ऐं पुनू बि वतन वञण जो ख़्यालु लाहे धोबीअ जो धंधो कंदो रहियो। पुनूअ जो भाउ चुनरो जो साणसि साथ में आयो हुयो सो संदसि उन जे रविश ते घणो ई पविसरियो, पर जॾहिं ॾिठईं त को चारो कोन्हे तॾहिं सारी माहियत वञी आरीअ ॼाम खे पेश कयईं। आरीअ ॼाम जो पनो ई लही वियो ऐं पुनूअ जो संदसि दादलो पुटु हूंदो हुयो तंहिंजे फिराक में बेहाल थी पियो। पहिरियां ई हिकु कासिदु रवानो कयईं जंहिंजे हथां पुनूअ खे चवाए मुकाईं त जेकॾहिं हिकदमि अची हाज़ुर न थींदे त मुंहिंजो जीअण मजाल आहे। तॾहिं कासिद बंबोर में पहुतो। छा ॾिसे त पुनू पर टिनि सां गॾियो पारचा पियो पछाड़े। हीअ रोइदाद ॾिसी कासिद जा ॻच ॻरी पिया ऐं दर्द मां दाह करे चयईंसि त ए कामिल कमु न संदोए जन पहस पछाड़ीअ पवितीअ। पर पुनूअ पोइते हलण खां पिड़ु कढी बीठो। कासिद नाउमेद थी मोटी वञी आरी ॼाम खे सरबस्तो समाचार पहुचायो। आरी ॼाम ॿुधण शर्त मोर्छा थी किरी पियो। रोअण ऐं राड़े करे अहिड़ो लागर ऐं ज़ईफ़ थी वियो जो संदसि साहु छुटी वञण जो इम्कान हुयो। पीउ खे अहिड़े जो खांइसि हाल में ॾिसी संदसि टिनि पुटनि चुनरे होतीअ ऐं नोतीअ खेसि आथत ॾेई चयो त को बि हीलो वसीलो करे ॼाण त पुनूअ खे साण वठी अची था तव्हां वटि रसायूं। पोइ टई खान उठनि ते सवार थी सिगो ई अची बंबोर पहुता। ससुई ऐं पुनूअ खेनि घणो आदुर भाव ॾिनो ऐं पाण वटि महिमान करे संदनि घणी ख़ातिरदारी कयऊं। विच जी ख़बर न रहनि त का हिननि जे मन में मदी आहे। केतिरा ॾींहं संदनि अचण जी ख़ुशीअ में जलसा ऐं जशन कयऊं। हिकु राति जो ॻच वेरम ताईं मजलिस में मशगूल रहिया। ससुई वीचारीअ खे पुनूअ जे ओसीअड़े में पलंग ते जाॻंदे जाॻंदे निंड खणी वई। होॾां वरी ॿाहिरि पुनूअ खे गाफ़िल ॾिसी वया खेसि शराब जा पट पियारींदा तां जो नशे में अहिड़ो अलूट थी वियो जो पंहिंजे वजूद जो को समाव न रहियोसि। आधीअ राति खां पोइ संदसि ॿाहिरि उठ गंगाए खेसि बेख़बरीअ जी हालत में खणी साड़ीअ ॾांहुं सटींदा विया। पोइ राति जो जा ससुईअ जी अखि खुली त छा ॾिसे त पुनू पलंग ते आहे ई कोन। हैरत में पइजी हेॾां होॾां दरियाफ़्त कयईं त ओताकूं ऐं ओतारा सभु सुञा थिया पिया आहिनि। मालूम कयईं त ॾेर खेसि वीसाहे पुनूअ खे ज़ोरीअ भॼाए वठी विया आहिनि। पोइ वठी घोड़ा कयईं। मुंहं ते माइटनि ऐं पाड़ेसरी अची मड़िया पर हिन कंहिंजी कीन मञी वेस वॻा फिटा करे लाॻा ऐं लाग लाहे कुल्हे फाटल कंजरो में विझी अकेली उठनि जा पेर खणंदी पुनूअ जे पुठियां काहींदी वई। 40 कोहनि जे पंध बैदि अची पब जबल जे वेझो पहुती। उञ ऐं थक सबबा मांदी थी किरी पई ऐं छड़ियूं हणण लॻी। कुदरत ख़ुदा जी जो उन ई हंधां हिकु साफ़ पाणीअ जो चश्मो भड़की ॾेई फुटी निकितो। तोहफ़तुल कराम वारो चवे थो त मूं मोतबर माण्हुनि खां ॿुधो आहे त उहो चश्मो अञा ताईं जारी आहे ऐं कॾहिं बि सुकी नथो वञे। ऐं ॿियो त मेहंदीअ जी टारीअ जा परणे राति ससुईअ दस्तूर मूजिबि हथ में करे सुती हुई ऐं जा साणसि हिन सफ़र में हमराह हुई सा उन ई चश्मे जी भरते करे टुंबियईं। उन ई टारीअ मां हिकु सरसब्ज़ मेहंदीअ जो वणु उभरी पियो जो अञा ताईं उन ई फटियल आशिकियाणीअ जी निशानी आहे। ज़रो सा त विश्राम वठी वरी अॻिते खड़ी कयईं ऐं पब जबल वारो मशहूरु लक पबोणी नाको लंघी अची हाड़ी जबल जे पाड़ वटि फोड़ नदीअ जी भर में पहुती पर पाणीअ जी उथल सबबा अॻिते उपड़ी न सघे। निहायत नाउमीद थी पोइते हटी ऐं ॻच पंध बैदि अची माबाड़नीअ जे वेझो रसी। हाणे वाहेरे जी वेल अची थी हुई। परियां पहाड़ ते हिकु एल पहवार जी झूपड़ी ॾिसी खांइसि वधी पुछियईं त अदा उतां को वियो साथ जो सॼण जो। ससुईअ जहिड़ी सुहिणी सूरत खे हीअं अकेलो ॾिसी एल पहवार जी दिलि हिरखी वई ऐं ॾांहुंसि बुछड़ी नज़र करणु लॻो।
एल पंवार जी दिलि हिरकी वई ऐं ॾांहुंस बुछड़ी नज़र करण लॻो। ससुईअ पाण खे जोखे में ॾिसी पुनूअ जी सार में ज़ारो ज़ार रोअण लॻी। संदसि सोज़ वारनि सदाउनि ॾूंगर बि ॾारे विधो, पर हिन कठोर ते को बि असरु न थियो। नेठि ख़ुदा खां सवाइ ॿियो को बि चारो न ॾिसी एल पंवार खे पाण वटां टालण जे बहाने आज़ी करे चयईं त आउं थकल टुटल ऐं उञायल आहियां, भलाई करे पहिरियां को खीर चुको प्यार। एल पंवर ख़ुशि थी धण ॾांहुं डोड़ियो, हिन जो पासे थियणु ऐं ससुईअ जो रब खे सवाल करणु। ॿई हथ खणी ॿाॾाए चयईं त ए सतार, हिन बेवसीलीअ जो वसीलो थियो। हिन अञा दुआ मस पूरी कई त पहाड़ फाटी पियो, जंहिंमें अंदरि घिड़ी वई। पोइ जबल जबल जहिड़ो थी पियो, पर ससुईअ जी चुनीअ जो पांधु ॿाहिरि रहिजी वियो। एल पंवार जॾहिं खीर ॾुही पोइते मोटियो, तॾहिं ही रंग ॾिसी तपरस में पइजी वियो। इलाही कुदरत जो अहिड़ो ओञाण पसी तौबा ताइब थियो। पोइ उन्हीअ हंधि हिकु पथरनि जो मेड़ करे क़बर जी लोड़ ठाहे छॾियईं। रस्ते ते जॾहिं पुनू नशे जे खुमार मां सुजाॻ थियो, तॾहिं पाण खे उठ ते जकड़ियल ॾिसी ॾाढा जक खाधाईं। ॿाहिरनि खां भॼी वञण लाइ घणो ई वाधायईं, पर हिननि सां पुॼी न सघियो। नेठि आणे संदसि बाननि आरी जाम जे हवाले कयो, पर पुनू ससुईअ जे विछोड़े में अहिड़ो त ॻरंदो सड़ंदो वियो जो पिणस खे संदसि मरण जो ख़ौफ़ थी पियो। लाचार पुनूअ खे रुख़सत ॾिनई त मोटी बंबोर वञ। ससुईअ खे बि साण वठी अची आस्थाने थी वियो। पोइ हीउ यार बि सटींदो बंबोर ॾांहुं राही थियो। जॾहिं ससुईअ जी क़बर वटां लांघाऊ थियो, तॾहिं संदसि रूह खे हिकु अज़गे बि उधमो आयो। अहिड़े रिणपट में ताज़ी ओढ़ मां चुनीअ पांधु ॿाहिरि निकितल ॾिसी दिलि में सिनसो पैदा थियुसि त न ॼाणाए हीअ ससुईअ जी क़बर आहे। इत्तफ़ाक़नि एल पंवार बि उते अची सड़ियो, जंहिं सॼी माजरा खेसि बयानु करे सुणाई। ॿुधंदे ई शर्त उठ तां टपो ॾेई लही पियो ऐं भाइरनि खे चयईं त ज़रो वेरम तरसो त हिन क़बर जी ज़ियारत करे वठां। पोइ क़बर जी भर में वेही ज़ारो ज़ार रुनाई ऐं ख़ुदा जी दर वेनती कयईं त ए विछोड़ियुनि खे मिलाईंदड़ सचा धणी, मूंखे पंहिंजे महबूब सां हेकांदो कर। संदसि अर्ज़ु अघाणो वरी बि जबल फाटी पियो ऐं पुनू वञी पंहिंजे पिरीअ खे हमेशह जे लाइ मिलियो।